खुशबू सिंधी साहिबा जी इतफाक़ सां महिरबान भाउरनि सां गॾु भेनरुनि बि असांजे प्रोग्राम फनकार इलेक्शन में तमामु घणो हिसो वरितो आहे। हाँ मनान साहब। हाँ, अहिड़ी तरह सां ज़िले ठटे मां भेण शाज़िया सिंधी साहिबा मंज़ूर सखे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत तासिर मोकिलियो आहे त ख़ुदा मंज़ूर जे आवाज़ खे माखीअ जहिड़ो मिठो सुरीलो ऐं सुंदर बणायो आहे। मंज़ूर जे आवाज़ में एतिरो मिठास आहे जो ॿुधण सां मन मिठो थियो पवे ऐं संदसि गमगीन आवाज़ त छुटल फट उथारे छॾे। ज़िले बदीन मां शमन अली मीराली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल वोटनि जो तइदाद 284 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 144 ऐं शमन अली मीराली 140 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 4 वोट वधीक हासिल करे कामयाबी माणी। कराची मां शमन अली मीराली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल वोटनि जो तइदाद 625 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 320 ऐं शमन अली मीराली 305 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 15 वोट वधीक हासिल करे कराची में भी कामयाबी माणी। मेहरबान साथियों, कराची मां इलियास डाडा भाई मंज़ूर सखिण लाइ हिकिड़ो तासिर लिखियो आहे त मंज़ूर सखीराणी सिंध जी मौसीक़ी में नौजवाननि सां गॾु पकनि फोड़नि ॿारनि में बि पिणु मक़बूल आहे। मां मंज़ूर सखीराणी खे हिंदुस्तान पाकिस्तान जे सुठनि फनकारनि खां भेटा ॾियां थो, छो त मंज़ूर जे आवाज़ में मरहूम मोहम्मद रफ़ी जी दिलि महजीसन जहिड़ो मिठास ऐं कुमार सानू जहिड़ो अंदाज़ शामिल आहे। साथियों, अचूं था ज़िले शिकारपुर ते। पंहिंजे दिलुनि ते हथ रखो। ज़िले शिकारपुर मां शमन अली ऐं मंज़ूर सखिण लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 422 आहे, जंहिंमां शमन अली 222 ऐं मंज़ूर सखीराणी 200 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली 22 वोट वधीक हासिल करे कामयाबी हासिल कई आहे। मंज़ूर सखीराणी जे शहर दादू मां शमन अली ऐं मंज़ूर सखिण लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 988 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 546 ऐं शमन अली मीराली 442 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 104 वोट वधीक हासिल करे कामयाबी माणी आहे। दादू मां आफ्ताब कमाल सोलंगी मंज़ूर सखीराणी लाइ हिकु तासिर लिखियो आहे त मंज़ूर सखीराणी जे आवाज़ जे मधुर सुरनि मां धरतीअ लाइ प्यार मधुबन जी माखीअ वांगुरु टपकंदो आहे। संदसि आवाज़ में ॻायल अमर गीत सिंधू माथिरीअ ते मलीर जी महक बणिजी पवंदा आहिनि। हाँ त साथियों, अचो त मंज़ूर सखीराणी जे मधुर आवाज़ में धरतीअ जो हिकिड़ो सुहिणो गीत ॿुधूं। हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध तुंहिंजो थियां। हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, ओ सिंध तुंहिंजो थियां। हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म लाइ।
जिते भी हुजा मां जिते भी हुजा ओ सिंध तू जोतियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ महिरबानी साथी फनकार इलेक्शन जे एल्बम 1 खां पोइ असां फनकार इलेक्शन एल्बम 2 में सिंध जे ॿिनि मशहूर फनकारनि जे विच में फनकार इलेक्शन रखी आहे, जंहिं लाइ अव्हां खे गुज़ारिश त असां शमन अली मीराली ऐं मंज़ूर सखीराणी जे फनकार इलेक्शन जे एल्बम 1 जी कैसेट कार्ड जे अंदरे पासे मथियनि ॿिन्ही फनकारनि जे फोटुनि समेत फनकार इलेक्शन जे वोट लाइ ख़ासि टोकन कार्ड रखियो आहे। यानी हाणे अव्हां उन वोट जे टोकन ते पंहिंजी मुकमल एड्रेस, पसंदि जी फनकार जो नालो असांजे ॾिनल एड्रेस ते लिखी पोस्ट ज़रिए पहिरीं नंबर ताईं रवानो कंदा, जीअं अव्हां जो वोट असां प्रोग्राम फनकार इलेक्शन में शामिल करे सघूं। बाक़ी सादे कागज़ ते लिखियल अव्हां जो वोट असूल तहत हाणे असांखे क़ाबिल क़बूल न हूंदो। साथियो, उन सां गॾु अव्हां असांखे समीना कंवल ऐं फौज़िया सूमरो लाइ ख़ूबसूरत तासुर भली सादे कागज़ ते लिखी मोकिलियो। असां उहो तासुर चूंड करे प्रोग्राम में अव्हां जे नाले समेत शामिल कंदासीं। साथियो, उन चूंड तासुर एवज़ असां अव्हां खे नाज़ फनकार इलेक्शन एवॉर्ड पिणु ॾींदासीं। हा त साथियो, हाणे अचूं था सूबा पंजाब जी रिज़ल्ट ते। सूबा पंजाब मां शमन अली मीराली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल वोटनि जो तइदाद 203 आहे, जंहिंमां शमन अली मीराली 113 ऐं मंज़ूर सखीराणी 90 वोट हासिल कया। इन हिसाब सां शमन अली मीराली 23 वोट वधीक हासिल करे कामयाबी माणी। सूबा बलोचिस्तान मां शमन अली मीराली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 498 आहे, जंहिंमां मंज़ूर सखीराणी 253 ऐं शमन अली मीराली 245 वोट हासिल कया। इन हिसाब सां मंज़ूर सखीराणी 8 वोट वधीक हासिल करे कामयाबी माणी। साथियो, सऊदी अरब मां शमन अली ऐं मंज़ूर सखीराणी लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 40 आहे, जंहिंमां शमन अली 25 ऐं मंज़ूर सखीराणी 15 वोट हासिल कया। इन हिसाब सां सऊदी अरब मां